जेकॾहिं को चवे त छा आहे रोज़ो, कॾहिं कॾहिं माण्हू भोगन में मस्करी में मज़ाक में चई वेहंदा आहिनि अबा अञा अन्न असांजे घर में आहे। एतिरे चवण सां हो इस्लाम जे दायरे खां निकिरी थो वञे, ज़ाल हुन ते हराम थी वञे। जेको हुन जे ज़ाल सां हुन जो निकाह पियल आहे हो टुटी थो वञे ऐं माज़ अल्लाह उन खां पोइ जेसीं ताईं वरी दुबारो कलमो नथो भरे, ईमान जूं सूरतूं नथो पढ़े, इस्लाम में दाख़िल नथो थिए ऐं वरी घरवारी सां दुबारो निकाह नथो करे, तेसीं ताईं माई हुन ते हलाल कान थी थिए। अवां सोचो त केतिरी रोज़े जी अहमियत आहे। असां भोगन में पंहिंजो घर साड़े वेहंदा आहियूं, ईमान जलाए वेहंदा आहियूं। कचहरी में चवंदा आहियूं मिड़ई भोग था कयूं पिया, माण्हू चवंदा बसि एतिरे चवण सां ईमान वियो। अदा जेकॾहिं गैर मुस्लिम इस्लाम में दाख़िल थिए, उहो केतिरे ॿार खणण खां पोइ मुस्लमान थींदो? छा मस्जिद खणाए बसि? मथे ते को माण्हू खण रखो बसि न? या वरी हुनजे मथां को कणक जी बोरी न ॾिबी न? काफ़र आहे, काफ़र जे घर ॼाओ आहे, काफ़र जो बच्चो आहे, पर उहो इस्लाम में अचणु चाहे थो त रुॻो एतिरो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, त सालनि जो कुफ्र ख़तम थी थो वञे, हो अल्लाह जे महबूब जे उम्मत में शामिल थी थो वञे पियो। ॾिसो त माना सॼी ज़िंदगी ॼाओ निपनो वॾो थियो पलियो पोसियो ख़ानदानी काफ़र आहे, पर रुॻो हिकिड़े अखर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण सां मुस्लमान थियो, जहन्नम खां बची वियो, जन्नती बणिजी वियो। न ॿार खयईं, न मस्जिद खणाईसेसि, न हुनजे मथां को वज़न आयो। इहे कलमा हा, लफ़्ज़ हा, लफ़्ज़नि हिनखे कुफ्र खां कढी इस्लाम में आंदो आहे। त अदा अहिड़े तरीक़े सां वरी इहे साॻा कुफ्र जा कलमा हूंदा आहिनि। माज़ अल्लाह शल अल्लाह पनाह ॾे जो कंहिं मुस्लमान खे ईमान खां इस्लाम खां कढी वरी कुफ्र ॾे वठी वेंदा। तव्हां जेकॾहिं सोचे ॻाल्हाईंदा कयो, सम्झी ॻाल्हाईंदा कयो, इस्लाम ते दीन ते कंहिं शरई मसइले ते महबूब मोहम्मद करीम जे सुन्नतुनि ते फराइज़नि ते वाजिबात ते टोक ऐं ठठोल वारी ॻाल्हि या भोग ऐं खिल वारी ॻाल्हि न कंदा कयो, मता कंहिंजो ईमान ख़तम थी वञे। अबा जेकॾहिं 5000 मण कपह जा पिया हुजनि, 5000 किरोड़नि जी क़ीमत आहे ऐं उनखे भोगनि में तीली लॻाइजे त सड़ंदी या बचंदी? छो भोग जो कयव पे, भोग में न सड़े न अबा। हेतिरी लखनि जी मिल्कत भोगन में छो थी सड़े? मुंहिंजा अदा भोगन में बि सड़ी सघे थी, जाई पाई बि सड़ी सघे थी। त इस्लाम बि ईअं आहे, जेकॾहिं इस्लाम खे ॾिसो त पहाड़नि खां वधीक मज़बूत आहे, आसमान ज़मीन खां वॾो आहे। अल्लाह ताला जल जलालु मन वालो जी अज़ीम नेमत आहे, अहिड़ी ॿी का नेमत आहे कान। मज़बूत बि वॾो आहे, पर वरी नरम ऐं नफ़ीस ऐं नाज़ुक बि एतिरो आहे जो मामूली मज़ाक सां, मामूली भोग करण सां, ठठोल करण सां इस्लाम इंसान खां मोकिलाए वेंदो आहे। ईमान जे दायरे खां माण्हू निकिरी वेंदो आहे। शल अल्लाह महबूब जे उम्मत खे गुनाहनि खां बचाए, शल कुफ्र खां बचाए। दुरूद पढ़ त मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कंदो आहियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो दुरूद पा हबीब करीम ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम।